हाणे हलो त हलो देर पई थे। हाँ हाँ हलूं था टकर न कर। चाचा खेरू आरब भारतीय जेल में मरी वियो। छा अधे जुमन जो पुट आरब जेल में मरी वियो? ओ न न न ये न तो थी सके, न तो थी सके ये। सदागी अञा खैर वारा कोन आया आहिनि नहीं जैसी है यार। आरब चापी तोखे भले ही इंतजार हुजे अधे खैर वारनि जो, पर मुंहिंजूं अखियूं हिन घिटी में आरब ऐं असलम खे थियूं ॾिसण चाहिनि। उन्हनि जी ॻोल्हा अथमि। हाँ भाई भली करे आयो। पुट मलूक घोट किथे आहे? हाँ ॻाल्हायो कोन था? अदा जुमन तव्हां लाइ ख़राब ख़बर आहे। तू ॻाल्हाई छो नथो? जवाब छो नथो ॾी? थियो छा आहे? कुॾा थियो आहे? अजी तू चुप छो आहीं? तुंहिंजे पुट मलूक जवाब ॾिनो छा शादी करण खां? इनकार कयो तो? आवाज वॾो पुट आरब इंडिया जे जेल में गुज़ारे वियो आहे। अदी 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 सभागी होश कर। अदी सभागी छा? अदी अदी सभागी उठी। अम्मा 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 अदी सभागी पानी दे पुट खड़िया। अम्मा अम्मा उठी। अदी अम्मा बाबा को जाते हो? अम्मा तव्हांजो नसीब ख़राब अदा आरब हलियो घबराइना था सब्र कर मां। अम्मा अदी सभागी उठी। अम्मा अदा बस कुदरत जो रंग आदा बस सब्र कर। अदी सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।